जिथे ॿिन्ही मुल्कनि जा नज़रियात, मज़हब, कल्चर ऐं ॿोली मुख़्तलिफ़ आहे, पर वरी बि पाकिस्तान ऐं चाइना जी दोस्ती दुनिया में मिसाली आहे। अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो ते भलीकार, आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तों, हिन वीडियो में ॾिसंदासीं त आख़िर पाकिस्तान ऐं चाइना जी दोस्ती एतिरी गहरी छो आहे। वीडियो जे आख़िर में तव्हांखे सी पैक जे बारे में बि ॿुधाईंदासीं। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसजो। अचो त ॾिसूं था पाकिस्तान ऐं चाइना जी दोस्ती खे। पाकिस्तान 1947 में आज़ादु थियो, जॾहिं त चाइना 1949 में आज़ादु थियो। उमिरि जे हिसाब सां पाकिस्तान चाइना खां वॾो आहे। जॾहिं मुस्लिम दुनिया में कंहिं बि मुल्क चाइना जी आज़ादी खे क़बूल न कयो हो, उन वक़्तु पाकिस्तान मुस्लिम दुनिया जो पहिरियों मुल्क बणियो जंहिं चाइना जी आज़ादी खे क़बूल कयो, ऐं पाकिस्तान दुनिया जो टियों मुल्क बणियो जंहिं चाइना खे क़बूल कयो। दोस्तों, उन वक़्त खां ई पाकिस्तान ऐं चाइना जी दोस्ती जी शुरूआत थी वई हुई, पर अञा ही दोस्ती एतिरी गहरी न थी हुई। 1956 जो दौर दुनिया में इनकलाबी दौर हुयो। उन वक़्तु अमेरिका ऐं रूस जा ताल्लुकात इंतहाई ख़राब हुया। साॻे वक़्तु अमेरिका चाइना खे बि धमकाए रहियो हो। उन वक़्तु चाइना एतिरो सुपर पावर न थियो हो। उन दौर में चाइना सोवियत यूनियन खां मदद घुरी, पर उन्हनि बि इनकार करे छॾियो। उन वक़्तु इंडिया सोवियत यूनियन में शामिल मुल्कनि जो क़रीबी इतिहादी ऐं दोस्त हुयो। चाइना दुनिया में तन्हाई महसूस कंदे हिकु दोस्त जी तलाश में हुयो, जेको हिन खे पाकिस्तान जी सूरत में मिलियो। पर उन वक़्तु पाकिस्तान बि मग़रिबी मुल्कनि जो ख़ासि दोस्त हुयो, ख़ासि करे अमेरिका जो। पर पाकिस्तान चाइना खे इहो एतबार ॾियारण में कामयाबु थी वियो त असांजी चाइना सां का बि दुश्मनी न आहे। अमेरिका सां बहितर ताल्लुकात फ़क़ति इंडिया ते पंहिंजो पावर ज़ाहिर करणा आहिनि। दोस्तों, 1961 में अक़वाम मुतहिदा में चाइना जे हक़ में हिकु करारदाद पेश थी, जंहिं में पाकिस्तान चाइना जे हक़ में वोट ॾिनो। उन वक़्तु अमेरिका तरफ़ां पाकिस्तान ते दबाउ वधी वियो। पर पाकिस्तान जे वफ़द जी सरबराही बहादुर लीडर ज़ुल्फ़िकार अली भुट्टो करे रहियो हो, जेको चाइना खे वोट ॾियण वारे फ़ैसिले ते अटल रहियो। हिन वोट ॾियण सां पाकिस्तान ऐं चाइना जी दोस्ती में मज़बूती आई। हिन दोस्ती खे वधीक गहरो करण लाइ 1962 में सरहदी तनाज़े तां इंडिया ऐं चाइना जे विच में थियल जंग काफ़ी हुई। इंडिया, जेको पाकिस्तान जो अॻु में ई दुश्मन तसवर कयो वेंदो हो, हिन जंग खां बाद चाइना पंहिंजो बि दुश्मन तस्लीम करे वरितो। जॾहिं ॿिन्ही जो दुश्मन साॻियो थी वियो त हिन दोस्ती खे वधीक गहरो करे छॾियो। इंडिया 1962 में चाइना खां बाद 1965 में वरी पाकिस्तान सां ॿकियो। 1965 में चाइना पाकिस्तान जी बहितरीन मदद कई, जंहिंसां पाकिस्तान चाइना खे पंहिंजो बहितरीन दोस्त तस्लीम करे वरितो। दोस्तों, उन खां पोइ पाकिस्तान चाइना ऐं अमेरिका जा ताल्लुकात बहितर कराया, ॿिन्ही मुल्कनि में सफ़ारतकारी बहाल कराई। अक़वाम मुतहिदा में चाइना खे रुकनियत वठी ॾियण में पाकिस्तान जो अहम किरदारु हुयो, जंहिंसां चाइना जा मग़रिबी दुनिया सां राब्ता बहाल थी विया ऐं ताल्लुकात में बहितरी आई। पाकिस्तान मुस्लिम दुनिया सां चाइना जा राब्ता कराया, मुस्लिम मुल्कनि में सफ़ारतकारी शुरू कराई, जंहिंसां चाइना बि पाकिस्तान खे पंहिंजो बहितरीन दोस्त तस्लीम करे वरितो। चाइना पाकिस्तान जी सालमियत ऐं मज़बूती लाइ मदद कंदो रहियो। ॿिन्ही मुल्कनि में कारोबारी ताल्लुकात बि वधी विया, हिक ॿिए ते अंधो एतबार करणु लॻा, जंहिंजो नतीजो सी पैक जहिड़ो हिकु महा मनसूबो निकितो। अचो त ॾिसूं था सी पैक छा आहे ऐं चाइना पाकिस्तान में सी पैक ज़रिए छा कंदो। चाइना पाकिस्तान इकोनॉमिक कॉरिडोर हिकु राहदारी आहे, जंहिं में पाकिस्तान पंहिंजे मुल्क जा सभु दरवाज़ा चाइना लाइ खोले छॾिया आहिनि। हिन मनसूबे तहत चाइना गवादर में हिकु वॾो बंदरगाह ठाहींदो। चाइना पाकिस्तान खे कराची खां लाहौर ताईं मोटर वेठाए ॾींदो। रतोदेरो खां गवादर ताईं मोटर वेठाईंदो। सी पैक ज़रिए ॿिया खोड़ मोटरवेज़ चाइना पाकिस्तान खे ठाहे ॾींदो। सी पैक मनसूबे तहत ईरान खां पाकिस्तान ताईं गैस पाइपलाइन ईंदी। लाहौर जी ऑरेंज लाइन ट्रेन बि सी पैक जो हिसो आहे। सी पैक मनसूबे तहत थर जे कोयले मां बिजली पैदा कई वेंदी ऐं दादू में हवा ज़रिए बिजली पैदा कई वेंदी। दोस्तों, ॿिया खोड़ नंढा वॾा प्रोजेक्ट सी पैक जो हिसो आहिनि, जंहिंखे पूरो थियण लाइ घणाई साल लॻी वेंदा। पर हिन प्रोजेक्ट में जेका बि कमाई थींदी, उन में चाइना जो बि हिसो आहे। चयो वञे थो त सी पैक पाकिस्तान जो रोशन मुस्तक़बिल ऐं चाइना ऐं पाकिस्तान जी दोस्ती खे अञा वधीक गहरो कंदो। बहरहाल ॾिसजे अॻियां छा थो थिए।
वीडियो पसंद आई है तो लाइक कंदा, सिंधी इन्फो के सब्सक्राइब कंदा, घंटी जे निशान के ज़रूर क्लिक कजो। इन सां असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुचंदी। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।